सभिनी ते हेलो बस हमारे भले आए बराबरी लख थिया तुझा एहसान अंगड़ अची मूं ग़रीब जे मथां कई मान अयाज़ करे सलाम सौ दरा बागी साहब खे मां निहायत शुक्रगुज़ार आहियां बागी साहब जो जिन पंहिंजे तमामु क़ीमतियुनि घड़ियुनि मां कुझु क़ीमतियूं घड़ी कढी असांजे ऑफिस में आया ऐं मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कई। इन खां पोइ सिंध जी रायत मूजिबि असीं आयल महिमाननि खे इज़त बख़्शींदा आहियूं पूरी सिंध जी असीं हाणे हींअर बागी साहब गर साहब खे बि पंहिंजी इज़त बख़्शींदासीं। मां अर्ज़ु कंदुसि मलक फलाई जमात जे यूनिट पनवाकिल जे सदर असगर अली मलिक साहब खे त हू बागी साहब खे टोपी जो तोहफ़ो पेश कयो। उन खां बाद में मां पोइ अर्ज़ु कंदुसि फज़लुर रहमान जाकड़ खे त उहो अची करे बागी साहब खे अजरक जो तोहफ़ो पेश करे। असांजी सिंध जी सकाफ़त जेका आयल महिमान खे असीं इज़त बख़्शीसीं इन मौक़े ते मुंहिंजी दिलि चवे थी त कुझु घड़ियूं मां बागी सागर साहब खे चवां त कुझु घड़ियूं असां सां गॾु जीअं गुज़ारे त कुझु कचहरी बि करे ऐं थोरो घणो असांखे सोच टीवी जे बारे में मुंहिंजे दोस्तनि खे बि इंफॉर्मेशन ॾिए। हुनजे लाइ मां गुज़ारिश करूं त भाई ख़्याल करो असांखे आगाह कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हज कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे पोइ ॿार अॼु मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। असांजो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर जेको आहे अयाज़ अब्बासी साहिबु जिन असांखे इज़त बख़्शी हुन सां गॾु असांजा मोहतरम दोस्त जेके हिते वेठा आहिनि उन्हनि जो निहायत ई शुक्रगुज़ार आहियां जंहिं दोस्तनि मूंखे हिते इज़त बख़्शी। उन खां पोइ असांजो सोच टीवी नेटवर्क जो जेको सिस्टम जेको असांजो हले पियो उन में सिर्फ़ु असां सां मख़सूस जेके कुझु नुमाइंदा आहिनि जेकी पूरी सिंध में असीं कमु कयूं पिया उन सां गॾु जेका असांजी जेकॾहिं रिपोर्टिंग जे हवाले सां ॾिठो वञे त उन में असांजो अयाज़ साहिबु तमामु बहितरीनु जेका असांजी कारकर्दगी आहे स्टोरी जे हवाले सां ऐं बुनियादी मसइलनि जे हवाले सां सुगड़नि जे हवाले सां कचहरी जे हवाले सां इलाही सारा अहिड़ा खोड़ सारा जेके असांखे जेके अयाज़ अब्बासी साहिबु असांखे पैकेज ॾिना आहिनि ऐं अक्सर जॾहिं बि मूं अयाज़ साहिब खे रिक्वेस्ट कई आहे जंहिं बि मसइले ते त हुन असांजी रिक्वेस्ट खे बिल्कुलु क़बूल कयो आहे ऐं जेको असां असाइनमेंट ॾिनी आहे उन ते बिल्कुलु अयाज़ साहिब जेका कमु करे असांखे इदारे खे ॾिनी आहे रिपोर्ट। सोच टीवी नेटवर्क हिकु नंढिड़ो फैमिली वर्क आहे नेटवर्क आहे जंहिंमें असीं मख़सूस तक़रीबन 8 खां 10 माण्हू आहियूं जेके असीं कमु कयूं पिया हुन में जेको मुंहिंजो जेको सोच टीवी नेटवर्क में जेको कमु आहे उहो मुंहिंजो कमु आहे दोस्तनि खे ॾिसणु। असां समूरा हिक ॿिए खे दोस्ती सम्झंदा आहियूं कंहिंखे असीं अॼु ॾींहुं ताईं कंहिंखे रिपोर्टर न आहे सम्झियो या कंहिंखे असां जेको आहे पंहिंजो वर्कर न आहे सम्झियो पाण में हिकिड़ो फैमिली घर आहे असांजो हिकिड़ो सुठो हिकिड़ो सिस्टम आहे समूरा दोस्त हिक ॿिए जी रिस्पेक्ट कनि था इज़त कनि था ऐं हिक ॿिए सां ॿेली थियनि था। तव्हां तक़रीबन ॾिठो हूंदो त समूरा चैनल जेके आहिनि इलाही चैनल निकिरनि था अॼुकल्ह वेब टीवी जे हवाले सां त असांजो सोच टीवी नेटवर्क जो सिलसिलो ऐं सिस्टम जेको ॿिनि वेब चैनलनि खां मुख़्तलिफ़ ऐं डिफरेंट आहे। उन में इहो डिफरेंट आहे त असां वटि जेको चैनल हले पियो उन में सिर्फ़ु असां जेको आहे स्टोरी ते कमु कयूं पिया। असांजे स्टोरी में एंटरटेनमेंट अचे थो मेला मलाकड़ा अचनि था सूफियानी मौसीक़ महफ़िल राग अचे थी उन खां पोइ बुनियादी मसइला अचनि था स्कूल आहे कॉलेज आहे सिहत आहे रोड रस्ता आहिनि कंहिं मुतासिर फैमिली जी तव्हां मदद करे सोच टीवी जे वेब जे हवाले सां उनजी तव्हां साकार करे सघो था त उन हिसाब सां असांजो सिर्फ़ु इन सिस्टम ताईं असांजो जेको आहे कमु हले पियो। इलाही सारियूं असांखे शिकायतूं दोस्तनि जी ईंदियूं आहिनि त जेको आहे तव्हां न्यूज़ सिस्टम नथा हलायो ऐं उन में जेको आहे असांखे न्यूज़ जो जेको आहे तमामु घणो प्रॉब्लम थिए थो। बिल्कुलु इहा हिकिड़ी पंहिंजी जॻह ते न्यूज़ जो सिस्टम आहे उन में प्रॉब्लम आहे उहो असां इनजे करे नथा हलायूं त असांजे सोच टीवी में जेको नुमाइंदो ही लोगो खणी करे माइक खणी करे कंहिं बि दोस्त वटि पहुचे थो जिते बि पहुचे थो त उन में
4 माण्हू ॾिसनि था त असांजो फलाणे टीवी नेटवर्क जो जेका दोस्त नुमाइंदो हिते असां वटि मौजूदु आहे त माना उहो हार्ड वर्क आहे। उन में असांजे वेब टीवी चैनल जी हिकिड़ी तमामु सुठी जेका आहे असांजी जेका हुन में कारकर्दगी रही आहे, उनमें असांखे तमामु सुठा परसेंटेज मिलिया आहिनि। तमामु दोस्त मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेके असांखे उन्हनि जे असांजे जेके दोस्तनि जी नुमाइंदगी जिते जिते वञी करे उहे पहुची करे इहे रिपोर्टिंग कनि था त उन्हनि जी जेका हिकिड़ी कारकर्दगी ॾिसनि था त 4 माण्हू ॾिसी करे उनखे साराइनि था त वाक़ई ही जेके दोस्त आहिनि महिनती कम वारा दोस्त आहिनि। हालांकि अञा ताईं असांजो एतिरो वसी नेटवर्क न आहे, तमामु थोरो नेटवर्क हले थो, पर उन में बि काफ़ी दोस्त असां सां गॾु जेके हलण जे लाइ तयारु आहिनि, पर असीं उन में समूरनि दोस्तनि खे बिल्कुलु गॾु खणी करे हलंदासीं। रही ॻाल्हि त रूटीन वारी न्यूज़ जे सिस्टम जे हवाले सां उहो असां समूरनि दोस्तनि खे पंहिंजे रिपोर्टरनि खे बि चई चुका आहियूं त रूटीन वारी न्यूज़ असां इन जे करे नथा हलायूं त असांजो ॿिनि वेब टीवी चैनलनि खां इहो सिस्टम जेको आहे अलॻि आहे। उहो इन जे करे अलॻि आहे त असांखे कराची में वेठे हैदराबाद में वेठे समूरी सिंध जूं ख़बरूं मिली थियूं वञनि, उनमें असांखे फुटेज बि मिलनि था, ख़बरूं बि मिलनि थियूं, उन्हनि जा असांखे मौक़ुफ़ बि मिलनि था। असां वटि बि तक़रीबन अधु सिंध जे जेके चूंडियल नुमाइंदनि सियासी समाजी अॻुवाननि जा बि नंबर आहिनि, असां पाण हुन सां ॻाल्हि ॿोल करे सघूं था। जेकॾहिं इहे शयूं असांखे करणियूं हुजनि ऐं नुमाइंदनि खे करणियूं हुजनि त हुन सां को फ़ाइदो न आहे, को फ़र्क़ु न आहे, छो जो इहे शयूं हाणे पुराणियूं थी वियूं आहिनि वेब टीवी चैनल जे हवाले सां। हाणे जेको असांजो जेको नेटवर्क जो सिलसिलो आहे उहो इहो आहे त हार्ड वर्क बि इहो आहे त माना नुमाइंदो पाण वञी करे एट ए टाइम कंहिं जॻह ते पहुची करे जेकॾहिं न्यूज़ आहे त न्यूज़ नुमाइंदे में जेकॾहिं उहे गट्स आहिनि त उहो स्टोरी ठाहे सघे थो। सॼी ॻाल्हि नुमाइंदे ते डिपेंड करे थी, नुमाइंदो हाणे उहो छा थो करे उहा नुमाइंदे जी मर्ज़ी आहे। जेकॾहिं तव्हां ॿाहिरि वञो था, किथे गटर खुलियल आहे, किथे गंदगी जो ढेर आहे, किथे इलाही मसइलो आहे, खोड़ रस्ता जेके आहिनि उहे बंदि आहिनि, कचिरे जा ढेर लॻा पिया आहिनि, पाणी आहिनि, मासूम ॿारड़ा स्कूल नथा पहुची सघनि, मरीज़ पेशेंट इस्पताल नथो अची सघे, निमाज़ी जेको आहे शख़्स उहो मस्जिद तक नथो पहुची सघे, त उन ते तव्हां स्टोरी करे सघो था। हालांकि आहे इहा न्यूज़, पर उन ते तव्हां स्टोरी ईअं करे था सघो त जेके उतां जे जेके लोकल मक़ामी माण्हू उन्हनि खां तव्हां हाल वाल वठी करे उन खां पोइ तव्हांजो जेके हिते चूंडियल जेके म्यूनिसिपल जा जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि सां तव्हां ॻाल्हि ॿोल करे सर वटि एतिरो बजट अचे थो, तव्हां मुंतख़ब आहियो, तव्हां टोटल न आहियो, तव्हां बजट किथे थो वञे, त सुठे नमूने सां हिकिड़े सुहिणे तरीक़े सां ख़ुशी कलाक सां तमामु बहितरीनु नमूने सां तव्हां उनखे न्यूज़ खे स्टोरी में कन्वर्ट करे सघो था। तव्हांजी ज़बरदस्त हिकिड़ी स्टोरी जेका उहा ठही सघे थी। ऐं असां समूरनि दोस्तनि खे इहो ई बार बार मैसेज ॾींदा आहियूं असांजे नुमाइंदनि खे, थोरे हुन खां पोइ ॿिया दोस्त जेके असां वटि अचनि था। ऐं हालांकि इहो असांजी हिकिड़ी ख़ुशकिस्मती आहे, असांजे सोच टीवी में जेके बि दोस्त आहिनि तमामु सुठनि चैनलनि में कमु कनि था, उनजे बावजूदि असांजे सोच टीवी सां वापसि था इन जे करे आहिनि त असांजो लोगो जेको आहे सिंधी अजरक में ठहियलु आहे। उन खां अलावा असांजो जेको आहे हिकु इख़लाक़ आहे, ग्रुप आहे, मोहबत आहे, प्यार समूरा दोस्त आहिनि, पाण में हिक ॿिए सां ताउन कयूं था, सहकार कयूं था, ऐं जेको आहे हिकु सुठो फैमिली नेटवर्क आहे असांजो। तमामु जेके दोस्त असां सां गॾु के नुमाइंदा न आहिनि त असांखे ईअं बि जेके आहिनि असांजी मदद कनि पिया, ऐं असां तमामु घणा थोरा था समूरी सिंध वासियुनि जा, ऐं असां पंहिंजे नेटवर्क सोच टीवी जे जेको असांजे सरवरा ऐं आफ़ताब साहिब जा बि, ऐं हुन खां पोइ अयाज़ साहिब जा बि तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जिन असांखे एतिरी इज़त ॾिनी ऐं असांजी जेको आहे मान मथां रखियो। लख लाख महिरबानी, असांजी सोच अञा ॾियो। मेरे पास अगर वो चला बता तुम आगे क्या रहा है? बस सही बंद कर बोला। अरे तुम ना दे दो। ना मैं तो किने झोला करना बैक सेट हो गया होने को जा रहे हैं। वे ले जाए। हां वे बात में जरूर सब बसमिल्लाह। जाते वाला नहीं और बड़ा फिर हो गया ये वैसा ही एक कर याद रखो ना जावेद